अस्सलाम वालेकुम सिंधी न्यूज़ चैनल में एक दफ़ो ॿीहर ख़ुशि आमदीद। मां आहियां अब्दुल क़यूम। अॼु असांजी वीडियो जो जेको टॉपिक आहे उहो आहे दुनिया जी हिकु अहिड़ी तव्हांखे अजीब बाज़ार घुमाईंदासीं जिते ज़ालूं चइजनि या घोटड़ियूं चइजनि विकिरो थींदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त हिन वीडियो जे हेठां तव्हांखे सब्सक्राइब जो बटन ज़रूरु नज़र अची रहियो हूंदो, हिनखे क्लिक करे छॾियो। हिन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो तालूं था वीडियो जी तरफ़। ही दुनिया तमामु अजीब आहे। तव्हां इंटरनेट ते सर्च कंदव त तव्हांखे घणनि ई मुल्कनि जा अजीब रस्म और रवाज मिलंदा हिते, जंहिंमां हिकु असां अॼोकी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधायूं था। असां अक्सर माल जी पिड़ी ॿुधी या ॾिठी आहे, या वरी आचर बाज़ार या लंडा बाज़ार, लेकिन दुनिया में हिकु अहिड़ी बि बाज़ार आहे जिते मायूं विकिरो थींदियूं आहिनि, घोटड़ियूं विकिरो थींदियूं आहिनि ऐं ज़ालूं विकिरो थींदियूं आहिनि। यूरोप जो मुल्क बुल्गारिया आहे, जंहिंजी हिकु मार्केट में नौजवान छोकिरनि खे उन्हनि जा घर वारा संवारे मेकअप कराए मार्केट में पेश कंदा आहिनि। हिन मार्केट खे, हिन पिड़ी खे इंग्लिश में ब्राइडल मार्केट या बुल्गारिया ब्राइडल मार्केट सॼो वञे थो, ऐं उर्दू में दुल्हनों की मार्केट या दुल्हनों की बाज़ार, ऐं सिंधी में असां जेको बि करे सघूं था ज़ालुनि जी मार्केट या घोटड़ियुनि जी मार्केट। हिन घोटड़ियुनि जी पिड़ी में सुबुह जो छोकिरियूं अचनि थियूं ऐं शाम जो घर मोटियो वञनि, जंहिंखे पोइ सुठो रिश्तो मिली वञे या सुठो रेट मिली वञे, शादी जी तारीख़ तय थी वेंदी आहे ऐं बाद में शादी कई वेंदी आहे। हीअ हिकु दुनिया जी जेको आहे अजीब जेको आहे मार्केट आहे, पूरी दुनिया में ही तमामु घणो मशहूरु आहे। इंटरनेट ते खोड़ सारा वीडिया तस्वीरूं हिन मार्केट जा आहिनि ऐं हिन मार्केट खे जेको आहे अजीब निगाहनि सां पूरी दुनिया में ॾिठो वञे थो ऐं तमामु घणी मशहूरु आहे। असांजी रिसर्च मुताबिक़ हीउ मुल्क समुंड जे ॿेटनि जे विच में आहे, इन करे उतां जे माण्हुनि जा माली हालात सही न आहे, इन करे ही पंहिंजूं मायूं या नौजवान छोकिरियूं मार्केट में पेश करनि था शादी लाइ। लेकिन हाणे कुझु माण्हू हीअ बि चवनि था त हाणे ही रोमानिया माण्हुनि या रोमानिया क़बीले जो रस्म और रवाज बि थी वियो आहे त पंहिंजे नौजवान छोकिरनि खे मार्केट में पेश करे, पिड़ी में पेश करे, रेट लवारे हिकु सुठो रिश्तो हासिलु करें। कुझु छोकिरियुनि जा त हिते रिश्ता थी वञनि था हिन मार्केट में, लेकिन कुझु वीचारियूं शाम जो मायूस बि मोटी वञनि थियूं घर, जेके जंहिंजी उमिरि वॾी हूंदी आहे या नौजवान छोकिरनि खे पसंदि न ईंदियूं आहिनि त उहे शाम जो मायूस घर मोटी वेंदियूं आहिनि ऐं उनजा घर वारा बि मायूस मोटी वेंदा आहिनि। हीअ हिकु दुनिया जी अजीब मार्केट आहे। तव्हां इंटरनेट ते सर्च करे सघो था बुल्गारिया ब्राइडल मार्केट, या उर्दू में सर्च कयो दुल्हनों की बाज़ार। तव्हांखे हिन जा खोड़ सारा वीडियो मिली वेंदा। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। असां रोज़ानो का न का दिलचस्प मालूमात या दिलचस्प वीडियो अपलोड कंदा रहंदा आहियूं, चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।